ॿी ख़बर शामिल कंदासीं। नाज़रीन, अवां खे ठट मां ख़बर ॾींदासीं जिथे कींजर वेझो लैंड क्रूज़र जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। रोड हादसे में हिकु ॼणो फौत थियो आहे, हिकु ज़ख़्मी थियो आहे। कींजर वेझो ही रोड हादसो पेश आयो आहे। लैंड क्रूज़र जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे। हादसे में हिकु ॼणो फौत थियो आहे, हिकु ज़ख़्मी आहे। हादसे में मोटरसाइकिल सवार हिकु मक़बूल शाह थॾे ते फौत थी वियो आहे, जॾहिं त नौजवान वहीद ज़ख़्मी थी पियो आहे। इन जो अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ठटे मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी महबूब, अवां खे आवाज़ अचे पियो? जी 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 महबूब, कहिड़ा तफ़सील आहिनि? ठटे में रोड हादसो पेश आयो आहे कींजर वेझो। जी अफ़सोसनाक हादसो कींजर लॻ ठटो कराची ठटो अज़ाबाद क़ौमी शाहरा ते पेश आयो आहे, जंहिंमें तेज़ रफ़्तार लैंड क्रूज़र मोटरसाइकिल ॿिनि नौजवाननि खे चिबाड़े छॾियो आहे, जिन मां हिकु नौजवान मक़बूल शाह तॾहिं ते फौत थी वियो आहे, जॾहिं त ॿियो नौजवान वहीद अली शाह उहो सख़्तु ज़ख़्मी आहे। घंटी जोगी हालत में आहे, ठटो खां पोइ हुनखे कराची रेफर कयो वियो आहे, पर डॉक्टरनि जो चवणु आहे त हुनजी हालत ताईं घंटी जोगी ॿुधाई पई वञे। इहो हादसो जेको पेश आयो, जंहिं मोटरसाइकिल खे टक्कर हयो लैंड क्रूज़र, उहा गाॾी MPA डॉक्टर बहादुर ताहिरी जी ॿुधाई वञे थी, जंहिंजे ड्राइवर मोहम्मद अली लाशारी खे जेको आहे सोंदा वटि गाॾी जेको पुलिस जे पारां नाकाबंदी करे गाॾी अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन नंबर लॻल न आहे, हुन गाॾी खे पंहिंजे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ज़रिए वटां मालूम थियो आहे कि डॉक्टर बहादुर ताहिरी ठटे में हिकु फातिहा लाइ आयल हो, जितां वापसी ते इहो अफ़सोसनाक हादसो पेश आयो। MPA बहादुर ताहिरी जी गाॾी ऐं संदसि ड्राइवर खे पुलिस गिरफ़्तार तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं ज़ख़्मी नौजवान वहीद शाह खे गलती जोगी हालत में कराची रेफर कयो वियो आहे। मक़बूल शाह जो जेको आहे फौती नौजवान आहे, उनजो लाश वारसनि विसूल कयो आहे। उन्हनि जो तल्क ठटे लॻ फ़क़ीर ॻोठ सां ॿुधायो वञे थो। जी ठीकु आहे महबूब रोही, अपडेट करण लाइ अवां जी वरी महिरबानी। ॿी ख़बर शामिल कंदासीं। नाज़रीन, कोलार